अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। आऊं आहियां वञ पंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। अॼु ॻाल्हि कयूं था इमरान ख़ान जी आज़ादी जे लाइ। उन जा जेके पंहिंजे पार्टी जा रहनुमा आहिनि उहे फ़िलहाल ॾुखियाईअनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, लेकिन अहिड़ा टे पुराणा उन जा जेके साथी आहिनि या उन जे पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि, मतिलबु उहो टिनि जो टोलो हाणे निकितल आहे इमरान ख़ान जे आज़ादी जे लाइ। माइनस इमरान ख़ान जी मुहिम हलाइण खां पोइ पीटीआई जे टिनि अॻूणनि अॻवाननि जो टोलो अहिड़े वक़्तु सरगर्म थी वियो आहे जॾहिं ही ख़बरूं अचनि पियूं त इमरान ख़ान खे पासीरो करण लाइ कुझु अहम अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। ज़ाहिरी तौर ते शाह महमूद कुरैशी ऐं पीटीआई जा ॿिया अॻवान इन ॻाल्हि खां इनकार कनि पिया त उहे इमरान ख़ान जे इशारे खां सवाइ इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि, पर उन्हनि अॻवाननि खां डीब्रीफिंग वठण लाइ खेनि इस्पतालनि जी यात्रा कराई वई आहे। उन्हनि अॻवाननि जी जिस्मानी सूरत हाल बि इंतिहाई ख़राब आहे, इन करे खेनि रिआयतूं ॾियण जो सोचियो पियो वञे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, जेको पंहिंजा पेर शेख रशीद जी जुती में विझण जी कोशिश कंदो रहियो आहे, उन सां इस्टेब्लिशमेंट अहिड़ी हालत कई जो हुन भॼी सियासत खां जान आजी कराई। हाणे वरी हू सरगर्म आहे इस्टेब्लिशमेंट खां बिना फी वठण जे। जेके सियासी अॻवान वकालत कंदा रहिया उन्हनि सभिनी खे आग कयो वियो। उन्हनि खे अंदाज़ो ई न हो त ज़िंदगी जे आख़िरी बहारुनि में साणनि अहिड़ी वेदन थींदी। मुड़नी रुसवाइनि जे बावजूद फवाद चौधरी मैदान में लथो आहे या खेसि लाथो वियो आहे। हुन जे मुलाक़ातनि खे शक जी नज़र सां ॾिठो पियो वञे। ही ॻाल्हि उन वक़्तु शिदत सां महसूस थी जंहिं वक़्तु ट्रेन जो टोलो लाहौर में पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी सां मिलण लाइ इस्पताल पहुतो। हुननि सां बिना दावत ते आयल महिमाननि जहिड़ो सलूक कयो वियो। शाह महमूद कुरैशी उन्हनि महिमाननि जो आदर भाव करे हा। उन्हनि जे उबतड़ हुन पंहिंजे वकील खे घुरायो त महिमान आया आहिनि, इन्हनि सां ॻाल्हाइणो आहे। जीअं ई शाह महमूद कुरैशी जो वकील पहुतो, उहे महिमान 10 मिंटनि जे अंदरि वापसि वञी चुका हुआ। ही महिमान इन तार में हुआ त जंहिं वक़्तु कुरैशी साहब अकेलो हुजे त मुलाक़ात कनि। मुमकिन आहे त उन्हनि खे इशारनि में सम्झायो वियो हुजे त ॻाल्हियुनि लाइ इस्पताल दुरुस्त जाइ नाहे, ॻाल्हियूं कंहिं ॿी जाइ ते थी सघनि थियूं। जेको कुझु रिपोर्ट थियो आहे उन मां सम्झी सघिजे थो त फवाद चौधरी दहली सौदागराम सां लाॻापियल सिंध जो अॻूणो गवर्नर इमरान इस्माइल ऐं कराची सां वास्तो रखंदड़ महमूद मौलवी ही चई रहिया हुआ त हू इमरान ख़ान जी आज़ादी लाइ माहौल खे बहितर बणाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। इन्हनि खां कंहिं न पुछियो त हू कंहिं जे इशारे ते आया आहिनि। हू इमरान ख़ान जा नुमाइंदा आहिनि या वरी इस्टेब्लिशमेंट जा। इमरान ख़ान जे पार्टी खे हू सभ खां अॻु छॾे विया। उन्हनि खे डपु हो त किथे खेनि कंहिं ख़तरनाक केस में जेल न मोकिलियो वञे। इन करे हू असद उमर खां बि अॻु मैदान छॾे भॻा। रुगो ही न हुआ पर ॿिया बि अहिड़ा अॻवान हुआ जंहिंजी पीटीआई छॾण ते कंहिंखे एतबार न पई आयो। हिन भेरे फवाद चौधरी ऐं कंपनी बिना फीस जे सियासी माहौल खे बहितर करण जी ज़िमेदारी निभाइण जो फ़ैसिलो कयो आहे। हींअर ताईं वागधड़ियन ऐं इमरान ख़ान में ॻाल्हियुनि या मामला फ़हमी लाइ जेके कोशिशूं कयूं वयूं उहे नाकाम थी चुकियूं आहिनि। इमरान ख़ान जो आख़िरी केॾारी केपी जो अॻूणो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर हो, जंहिंखे पिणु पासीरो कयो वियो। हाणे त लठ जो जवाब बाठे सां ॾियण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। वागधड़ियन लाइ हसास सूबो केपी ऐं उन जा कुझु ज़िला आहिनि जिते दहशतगर्दी जूं वारदातूं अरूज ते आहिनि। इन मामले ते केपी हुकूमत वागधड़ियन सां सौदेबाज़ी करण जी कोशिश करे रही आहे। इन सूरत हाल में फवाद चौधरी जो कार्ड कम कंदे नज़र नथो अचे। फवाद चौधरी इमरान ख़ान सां मिलण जूं जेके कोशिशूं कंदो रहियो उन्हनि में बि खेसि का कामयाबी न मिली। लॻे ईअं रहियो आहे त पीटीआई जी क़यादत बि फवाद चौधरी खे पसंदि नथी करे। बानी वरी पार्टी अहिड़नि वकीलनि जे हवाले करे छॾी आहे जेके पाण खे सख़्तगी ज़ाहिर कनि था। सियासत में शायदि हार्ड लाइनर्स घणा कामयाब न थिया आहिनि, पर हाणे पीटीआई महसूस ईअं कराए रही आहे त उहा वागधड़ियन खे मात ॾेई सघे थी। ही ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे त जेकॾहिं इमरान ख़ान या पीटीआई जे ॿियनि अॻवाननि खे साफ़ कार्नर पैदा करणो हो त उहे पंहिंजा इतिहादी ॻोल्हनि हा। महमूद ख़ान अचकज़ई खे मुख़ालिफ़ धुर जो अॻवान बणाइण सां पीटीआई खे कुझु बि न मिलंदो। मौलाना फज़लुर रहमान पीटीआई सां वेझड़ाई ॾेखारी। जेकॾहिं उन सां मामला तय कया वञनि हा त सूरत हाल बहितर थी सघे पई। पीपल्स पार्टी जे अंदरि बि अहिड़ा केतिरा ई अॻवान आहिनि जेके सरचाओ वारी सियासत करणु घुरनि था। उन्हनि ही बि इशारो ॾिनो हो त जेकॾहिं अदालतूं इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर कंदियूं त उन्हनि खे को एतिराज़ न हूंदो।
जेकॾहिं पीपल्स पार्टी जी क़यादत खे चयो वञे हा त इहा पंहिंजो किरदार अदा करे त शायदि मामिलो मामूल ते अची वञे हा, पर पीटीआई पारां ही सम्झियो वियो त जेकॾहिं टकराव वारी पॉलिसी अख़्तियार कई वेंदी त वाघ धणी उन्हनि अॻियां झुकी वेंदा। ही बि का अणथियणी ॻाल्हि नाहे त वाघ धणी झुकी नथा सघनि। इन लाइ हिकु तरफ़ जोड़ तोड़ करणी पवंदी ऐं ॿिए पासे वरी उन्हनि क़ुवतनि खे मसरूफ़ करणो पवंदो जेके पाण वाघ धड़ियनि जी मजबूरी आहिनि। ही ॻाल्हि समझण का रॉकेट साइंस नाहे। ही हल्का सम्झनि था त फवाद चौधरी ऐं ॿियनि जो सियासी माहौल बहितर करण ऐं ॿिन्ही धुरियुनि खे वेझो आणण वारो कोशिशूं का ख़राब ॻाल्हि नाहे, पर टिनि जो टोलो उन अपोज़िशन में नाहे जंहिंखे ॿई धुरियूं राम करे सघनि। हींअर मुल्क अहिड़े मोड़ ते पहुतल नाहे जिते वाघ धणी समूरनि सियासी धुरियुनि खे पंहिंजे आगोश में विहारण लाइ तयारु थियनि। हींअर वाघ धणियुनि जा मामला पीटीआई खां सवाइ बि हल थी वञनि था। इन जो इम्कान आहे त मुल्क जे ताक़तवर शख्सियत जी एक्सटेंशन वारी मामले ते कंहिं इत्तिफ़ाक़ जे राय जी ज़रूरत पई। इन दौरान पीटीआई लाइ सुनहरी मौक़ो ई आहे। सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जा ॿ कमज़ोर फ्रंट आहिनि, हिकु केपी ऐं ॿियो बलोचिस्तान। हिकु सूबे में पीटीआई वाघ धणियुनि खे राम करे सघे थी। मुमकिन आहे त अॻिते हली इमरान खान खे इन जो फ़ाइदो थिए, पर फवाद चौधरी जे टिनि जे टोले जो को ख़ासि कारज नज़र न अची रहियो आहे। ही बि ॾिसणो पवंदो त ही टोलो वाघ धणियुनि जे मुफ़ाद जो केतिरो तहफ़ुज़ करण जी पोज़ीशन में आहे। एतिरो चई सघिजे थो त सौदागरनि ऐं दिल्ली वारनि जो कराची चैम्बर ऑफ कॉमर्स में घणो असरु आहे ऐं इमरान इस्माइल जो वालिद चैम्बर जो सदर बि रही चुको आहे। उतां बि का चोटपुट थी सघे थी जंहिंखे वाघ धड़ी संजीदा वठंदा। जी नाज़रीन, ही हुयो असांजो अॼु जो मौज़ू। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अचे थो त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो।